आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त फ़लस्तीनियुनि खे पाकिस्तानी क़ौम जी मुकमल सफ़ारती इख़लाक़ी सियासी हिमायत हासिल आहे। फ़लस्तीन मसइले जे जटादार हल ऐं मुक़दस संदनि ते गैर क़ानूनी कब्ज़े जे ख़ात्मे लाइ उसूली मौक़िफ़ जी हिमायत जारी रखी वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस इसराइल तरफ़ां ताक़त जे इस्तेमाल सबबि मासूम शहरनि जे जानी नुक़सान ते ॻणितीअ जो इज़हार। सिक्योरिटी फोर्सेस जी अज़ीम क़ुर्बाननि खे भेटा पेश कई वई। गैर क़ानूनी परडे॒नि जी बाइज़्ज़त वापसी यकीनी बणाइण जी हिदायत। फौजी क़यादत जो चवणु आहे त रियासत दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि खे पूरी ताक़त सां मुंहुं ॾींदी। गैर क़ानूनी सरगर्मियुनि ख़िलाफ़ पाक फ़ौज हुकूमत जी हर मुमकिन मदद जारी रखंदी। इसराइली फौज तरफ़ां आलमी दबाव बावजूद गज़ा जी नाकाबंदी बरक़रार। यहूदियुनि इमदादी सामान पहुचाइण जी इजाज़त बि न ॾिनी। इलाइक़ो तबाही जे किनारे ते पहुची वियो। सिहत जो आलमी इदारो ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ परेशान। साफ़ पाणी जी खोट सबबि बीमारियूं पखिड़जण जो ख़दशो। गॾियल क़ौमुनि इसराइल ख़िलाफ़ जंगी ॾोहनि में मुलविस हुजण जो केस हलाइण जो इशारो ॾेई छॾियो। इसराइली फौज जे गज़ा ते हमलनि जे नतीजे में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो 2800 खां वधीक, 11000 खां वधीक ज़ख़्मी। हमास जे तर्जुमान जो चवणु आहे त इसराइली फौज फ़लस्तीनियुनि जे ॿारनि खां पलान वठी रही आहे। दुनिया यहूदी फौज जे ज़ुल्मनि ते ख़ामोशी अख़्तियार कई आहे। इसराइल खे जंग मां सवलाई सां निकिरण न ॾिनो वेंदो। फ़लस्तीन इसराइल छिकताण जे ख़ात्मे लाइ OIC जो इजलास अरबा ते थींदो। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी इजलास में शिरकत लाइ सऊदी अरब पहुची वियो। मदेजी में कल्होड़ आए। जुणे जा तकरार तां 6 ॼणा क़तल। मार्जी वेलन में नज़र मोहम्मद जुणे जो, न्याज़ सुभान, करीम बख्श जुणे जो, शोएब ऐं नादिर कल्होड़ो शामिल। 5 ॼणा ज़ख़्मी। धुरिन में वक़्फ़े वक़्फ़े सां फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहका। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सियासी गुंजाइश जो फार्मूलो पेश करे छॾियो। संदसि चवणु आहे त सियासी पार्टियुनि खे इख़्तिलाफ़ राय बावजूद सियासी गुंजाइश पैदा करणु घुरिजे। सियासी डफेड़ बहरान सां न जमहूरियत मज़बूत थींदी ऐं न ई वरी मुल्की मसइलनि जो हल निकिरंदो। सियासी पार्टियुनि जे पाण में गुंजाइश जो फ़ाइदो रुॻो हिक पार्टी न पर समूरनि पार्टियुनि खे थींदो। मुल्की मसइलनि जो हल कंहिं बि हिक सियासी पार्टी वटि न आहे। निगरान हुकूमत जा सियासी पार्टियुनि सां राब्ता सुलसमा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जी शफ़क़त महमूद ऐं मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। शफ़ाफ़ चूंडूं कराइण, सियासी पार्टियुनि लाइ चूंडुनि में बराबरी जा मौक़िया फ़राहम करण समेत ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं। निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन आज़ाद ऐं ख़ुदमुख़्तियार इदारो आहे। हू पुरअमन माहौल में चूंडूं कराइण चाहिनि था। मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां मुआशी मसइलनि जे हल लाइ निगरान हुकूमत जे क़दमनि जी वाखाण। चूंडुनि बाबति हर मुमकिन सहगार जी ख़ातिरे। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ समूरनि पार्टियुनि खे बराबरी जी बुनियाद ते मौक़िया मिलणु घुरिजनि। PTI खे बराबरी जी बुनियाद ते मौक़िया न पिया मिलनि। खेनि चूंड मुहिम हलाइण न पई ॾिनी वञे। ॿियूं पार्टियूं जलसा पियूं कनि। बराबरी जी बुनियाद ते न थियल चूंडूं अवामी सतह ते साख़ ऐं मक़बूलियत खां महरूम हूंदियूं। साइफर केस में PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी ते फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। ख़ासि अदालत फ़र्दे जुर्म लागू करण लाइ ईंदड़ हफ़्ते जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी अदालत में पेश खेनि चालान जूं कापियूं ॾिनियूं वयूं। जेल ट्रायल ख़िलाफ़ शाह महमूद कुरैशी जी दरख़्वास्त ते धुरिन खे नोटिस जारी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चीनी सदर शी जिनपिंग तरफ़ां आलमी अॻवाननि खे ॾिनल आजाणे में शिरकत। चीनी सदर ख़ातून अवल तरफ़ां संदसि शानदार आजा। अनवारुल हक़ काकड़ आलमी अॻवाननि सां गैर रस्मी मुलाक़ातूं पिणु कयूं। संदसि चवणु आहे त CPEC ॿिन्ही मुल्कनि में वधंदड़ वापारी लाॻापनि जो सबूत आहे। कंहिंखे बि पाक चीन दोस्ती मुतासिर करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। CPEC इनक़लाबी मनसूबो आहे जेको जटादार तरक़ी खे अॻिते वधाए रहियो आहे। PPA तरफ़ां 18 अक्टूबर जे शहीदनि जी यादि में सुभाणे ताज़ियती मेड़ाको ॻोठाइण जो ऐलान। ताज़ियती मेड़ाके खे अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदा। PP अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शहीद गनी जो चवणु आहे त आम चूंडूं न थियूं त मुल्क वधीक बहिराननि जे वर चढ़ी वेंदो। आम चूंडुनि खां सवाइ मुल्क अॻिते वधी नथो सघे।
पीपी ख़िलाफ़ हर चूंड में इतिहाद क़ाइम थींदा रहिया आहिनि। आम चूंडूं न कराइण जो को सबब नज़र न अची रहियो आहे। डॉलर जग में लाथ जो सिलसिलो बरक़रार। इंटर बैंक में डॉलर ₹1.38 सस्तो थियण बाद ₹275.50 जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी ज़बरदस्त तेज़ी। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में मुबैना ज़्यादती बाद नारी खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ। गुलशन इकबाल जे बंगले में घोटकी जी रहवासण 16 वरनि जी नारी सोनिया खे ज़्यादती बाद ज़हर ॾेई मारियो वियो। नारी जो मर्जना अस्पताल में पियल पोस्टमार्टम भी न थी सघियो। सदस्य वारसनि जो चवण आहे त पुलिस तरफ़ां का बि मदद न पई कई वञे। वाक़े जो केस बि दाख़िल नाहे कयो वियो। सेठारजा में हथियारबंदनि हथां शहीद थियल पुलिस जे एहलकार अमीर बख्श सोडरो बिटिया हवाले जनाज़े नमाज़ में एसएसपी खैरपुर समेत सियासी समाजी अॻवान जी शिरकत। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बबर लोए वेझो पुलिस जो सर्च ऑपरेशन। केतिराई शकी जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी डॉक्टर समीउल्लाह सुमरे जो चवणु आहे त पुलिस जे जवाननि हमेशह अवाम जी कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं सर्च ऑपरेशन जारी रहंदो। कराची जे इलाइक़े साइट एरिया में टेक्सटाइल मिल खे बाहि लॻी वई। हिकु पोरियत सड़ी फोत। हिकु बेहोश गॾी जोगी हालत में अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। चूंडको वेझो ज़मीन जी मालिकी तां मामनि ऐं भाणेजनि विच में जहिड़ो हिकु ॼणो क़तल। गोलियूं लॻणसि त ग़ुलाम नबी मारिजी वियो। मड़ अस्पताल मुंतक़िल। लाड़काने शहर जे हैदरी पाड़े में नौजवान जो गोली लॻल लाश। 22 वरनि जे एहसान जोखियो तौर सुञाणप। मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद में पुलिस जी कार्रवाई। गैर कानूनी तौर तरसियल अफ़गानी शहरी गिरफ़्तार। फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार अफ़गानी जो तालुक़ काबुल जे ज़िले सरोए सां आहे। टाली भरप पासे दिमाग़ी मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वरिती। वधीक हिकु नौजवान फोतियुनि जो वधी थी वियो। सिहत खाते बीमारी ते ज़ाब्ते लाइ के बि कोशिशूं न कयूं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में बजना फोत। नूरियाबाद वेझो मोटरवे ते मुसाफ़िर कोच जे टकर में बाटड़ू फोत। लाश अस्पताल मुंतक़िल। कंडियारे वेझो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टकर जे नतीजे में हिकु ॼणो फोत। पाकिस्तानी फुटबॉल टीम पहिरियों भेरो फीफा वर्ल्ड कप में क्वालिफायर जे ॿिए राउंड में पहुची वई। पहिरें राउंड में कमोडिया खे ॿुड़ी जी भेट में हिकु गोल दा शिकस्त। पाकिस्तान तरफ़ां मैच जो वाहिद गोल हारून हामिद 69 मिंट में कयो। क्रिकेट वर्ल्ड कप में नीदरलैंड ॾखण अफ्रीका खे खटण लाइ 245 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। कप्तान एंडवर्ड जी 78 रन्सनि जी शानदार इनिंग्स। आर्यान दत्त 9 बालनि ते 23 रन्सनि जी जारियाणी इनिंग्स खेॾी।